नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तक इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं। सदर ममलिकत डॉक्टर आरिफ अलवी नेब तरमीम आर्डिशन ते सही करे छॾी है। वफ़ाक काबीना सर्कुलेशन ज़रिए क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब तरमीम आर्डिशन 2019 जी मंजूरी ॾिनी हुई, जंहिंखां पोइ सदर ममलिकत डॉक्टर आरिफ अलवी आर्डिशन ते सही करे छॾी है। ज़रीन मूजिब सदर ममलिकत जे नेब तरमीम आर्डिशन ते सही खां पोइ इहो लागू थी वियो है। आर्डिशन मूजिब महकमाने नक्स ते सरकारी मुलाज़िम जे ख़िलाफ़ नेब कार्रवाई न कंदी। अहिड़नि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी जिन ते नक्स मां फ़ाइदो वठण जो शाहिदूं हूंदियूं, जॾहिं त सरकारी मुलाज़िम जी जायदाद खे बि अदालती हुक्मनामे बग़ैर मंजमंद नथो करे सघिजे। आर्डिशन में चयो वियो त सरकारी मुलाज़िम जे असासन में घणी इज़ाफ़े ते इख्तियारनि जी नाजाइज़ इस्तेमाल ते कार्रवाई थी सघंदी, जॾहिं त 3 महीने में नेब तहक़ीक़ात मुकमल न थी त गिरफ़्तार सरकारी मुलाज़िम ज़मानत जो हक़दार हूंदो। उन खां पोइ नेब 50% खां वधीक जे करप्शन ऐं स्कैंडल ते कार्रवाई करे सघंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।